बिल्कुल हिन वक्त मौजूद आहियूं ॻोठ निहाल खान लोअर में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल निहाल खान लोअर। हिते उस्ताद ऐं शागिर्द मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं उहे छा था ॿुधाइनि। हाणे तव्हां ॾिसो था सहूलियतूं असां वटि कुझु बि न आहिनि। असां हिते खटनि ते वेही नंढड़ा मासूम वेठा आहिनि, कुझु हेठि वेठा आहिनि, पट ते खट ते वेही तालीम ॾियूं था। काफ़ी सालनि खां वठी स्कूल जेको असांखे बिल्डिंग अञा ताईं नाहे मिलियो। मजबूरी खां ॿार हाणे सर्दी अचे थो, गर्मी अचे थो, गर्मियुनि में सर्दियुनि में तमामु घणी तकलीफ़ आहे। असांजो आला अख़्तियारनि खे सिंध हुकूमत खे सेक्रेटरी तालीम खे अपील आहे त असांखे बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे। बेंच आहिनि, डेस्क आहिनि, कुझु बि न आहे। हाणे सियारो अचे वियो आहे, छिपर ते असां पढ़ूं था सबक़ु। तालीम बि हिते घणो आहे, उते तालीम न आहे। उते वरी बिल्डिंग आहिनि, हिते तालीम आहे त हिते छपिरो ई न आहे। हिते उस ते असां पढ़ायूं था तालीम केतिरा छोकिरा मौजूदु आहिनि। ॾिस असांखे बिल्डिंग ठाहे हेॾे फर्नीचर बि पूरा न आहिनि। स्कूल में असां पट ते वेही तालीम पढ़ायूं था। न बिल्डिंग आहे, न का शइ बि असांजे स्कूल में न आहे। असां उस ते वेही तालीम पढ़ायूं था। का शइ असां खट ते वेहूं था। का शइ फर्नीचर बि न आहे, फर्नीचर पूरो न आहे, का शइ फर्नीचर न आहे। शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं, हुननि जो इहो चवणु आहे त हिन स्कूल में बिल्डिंग बि न आहे ऐं फर्नीचर जी बि पिणु खोट आहे। ऐं हिन स्कूल में केतिरा ई दफ़ा असां एप्लीकेशन ॾेई चुका आहियूं, पर स्कूल मंज़ूरु थियो त आहे, पर स्कूल जी बिल्डिंग हिन वक़्तु तामीर थी न सघियो आहे। हिननि वज़ीर आला सिंध ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त ख़ुदा रा असांजी स्कूल जी बिल्डिंग ठाराए ॾिनो। इमरान टीम सां गॾु बख़्शल मुंडणी जेको